जे कोई सिख बन जे तो सतगुरन जो सेवक थे तो सतगुरु भी प्रतिपाल करंदा सहायता करंदा और सेवा अज जो जो टॉपिक सा सेवा कीती सफल है जित सतगुरु का मन मने। सेवा दा घणा ही मानू कंदा आहिनि पर भाग सेवा ते किन किन जो लगदो आहे। सेवा ते वैसे सभिनी जी थाए पए थी पर कन जी सेवा अहिड़ी हूंदी आहे थोड़ी सेवा वॾो लाभ ॾेई वेंदी आहे। सतगुरु जो ही पूरो शब्द सेवक और गुरु जे विच जी ॻाल्हि कि सतगुरु जो जेकॾहिं कोई सिख थे तो सिख बणजे तो गुरु भी सहायता करे तो निभाए तो पियो जे कोई लाए तो पियो। तो ये इतिहास लगातार ॿुधी आया हो। जॾहिं गुरु तेग बहादुर साहिब महाराज गुरगद्दी ते वेठा पहिरीं त 27 साल हिकिड़े कमरे में बंद हुआ भक्ति पिया करनि निकरनि कोन पिया ॿाहिरि। ईद मखण शाह लबाणे प्रकट कयो गुरु साहिब ने के गुर लादो रे चई करे जॾहिं सतगुरु संगत जे साम्हूं आया रोज कीर्तन पियो थिए संगत अचे पई 6-8 महीना मस गुजरिया। सतगुरु जी दरबार में हिकिड़ो सेवादारो भाई मीहो रोज उथंदे वेंदे सतगुरु खे याद करे सेवा करे। सतगुरु ॾिसी करे हिकिड़ी ड्यूटी लॻायसि ए भाई मीहा तू बस सिर्फ गागर भरींदो कर गागर भरण जी सेवा कई कर बी सेवा तू छॾ ॿई सेवा करण जे लाइ संगत लाई आहे तू बस गागर भरण जी सेवा कंदो कर रोज़ाना। सतगुरु जी सत बचन साईं भाई मीअं जी सोच ही आई ये सतगुरु सेवा दे तो जिथे सेवा लगाए ठीक है जिथे रखे मंजूर है। एक तो यह खुशी थी भाई मीह जे अंदर कि जेका सेवा गुरु अमरदास पातशाह कई गागर भरण जी वो सेवा मुते सतगुरु लगाई है। रोजानो सेवा करे समो गुजरदो वियो। इतिहास में लिखियला कि जॾहिं गागर भरींदे भरींदे गागर एतरी वजनी हुई भाई मीह जे मथे में जख्म थिया गागर भरींदे। हिकु तो डपो थियो जे कंहिंखे ॿुधाईंदसि त सतगुरु हिकदम में घुराए करे मूंखे चवंदा सेवा छॾ। और ॿी ॻाल्हि कंहिंखे ॾेखारींदो बि कोन हो जख्म। जंहिं टाइम गागर भरे अचे जी मथे ते रखे जख्म थी विया गहरा जख्मनि में दर्द भी थे थोड़ो घुमे वरी लाए थोड़ो घुमे वरी लाए छो जो जख्म थी विया इलाही। सारी संगत ॾिसी करे बार बार चे भई ए धन आ भाई मीहो हिनजी एॾी सेवा मथे में जख्म थी विया आहिनि तॾहिं बि सेवा कोन थो छॾे धन आ भाई मीहो। जिथे किथे वाह जीअं थी वई बस कुछ महीना मस गुजरिया जख्म अहिड़ा गहरा थी विया कि जख्मनि में जीत भरजी आहे जीत। ही इलाज कराए न सारी संगत चए ए भाई सेवा बाद में कजा पहिरियों इलाज करा पर कंहिंजी मने न पियो। हिकिड़े ॾींहुं माता नानकी ॾिसी वरितो कि भाई मीहो गागर त खणे थो पर मथे में कुछ अहिड़ो लॻल अथसि जी बार बार रुके थो पियो। अॻियों पहुची करे माता नानकी चयसि ए मियां छा अथई मथे में गागर जी लाथसि रुमाल जी मथे कयो माता नानकी छा ॾिठई हिकु त एॾा गहरा जख्म और जख्मनि जे अंदर जीत भरिया पिया जब सतनाम
सतनाम वाहिगुरु। जी माता नानकी ॾिठो न कि जख्म भरिया पिया आहिनि, हिकदम में चयसि अरे मियाँ छॾ गागर के, अॼु खां बाद में इन गागर के हथ न लाइजां। माता जे चरणनि में हथ रखी, माता जी तव्हां भुली करे बि सतगुरनि खे न चइजो कि मुंहिंजे मथे में जख्म थी विया आहिनि, न त गुरु मूंखे हिकिड़ो ॾींहुं सेवा कोन करणु ॾींदो। बसि कृपा कयो सतगुरनि खे न ॿुधाइजो, छो जो आउं जेकॾहिं सेवा छॾी त मुंहिंजी सेवा जी जेतिरा ॾींहं मां छॾींदुसि मुंहिंजो नेम रहिजी वेंदो। जेके मथे में जीत था रहनि उन्हनि खे रोटी रोज़ी मुंहिंजे मथे में ज़ख्मनि में मिले थी, जे उहे मरंदा त मूंखे उन्हनि जो पाप लॻंदो। माता नानकी ॻाल्हियूं ॿुधी गुस्से में अची करे गुरु तेग बहादुर साहिब महाराज खे चयो अची सतगुरु जी तव्हीं अंदर वेठा हो था, नाम जपो था, कीर्तन कयो था, तव्हांजा सेवक जेके ॿाहिरि गागर था भरनि सेवा करनि था उन्हनि जो त ख्यालु कयो। भाई मींहुं तव्हांजे घर जी केॾा महीना थी विया आहिनि सेवा करे थो गागर भरण जी, पोइ उनजो ख्यालु त कयो, मथे में ॾिसो जख्म थी विया आहिनि हुनजे। हलदे कीर्तन में सुबुह जो टाइम हो, सतगुरुनि बस सेवक मोकिलिया भाई मींहं खे वठी अचो। जॾहिं बस सेवक विया मींहं खे वठण, भाई मियां हल सतगुरु सॾनि था जल्दी कर। मां चयो न सेवा सभु कोई कंदा आहिनि, पर भाग कंहिंजी कंहिंजी सेवा खे लॻंदो आहे ज्यादा, परवान सभिनी जी आहे सेवा, पर सतगुरु राज़ी कंहिं ते थिए थो। जॾहिं मींहं खे वठी आया कीर्तन बिहाए करे सतगुरुनि चयो जी शब्द पूरो थियो, ए भाई मींहां हे असांजी माता नानकी आई आहे, भाई मींहं जे मथे में जख्म थी विया आहिनि, अरे रुमाल त मथे कर, जख्म असांखे बि ॾेखार। मुंहिंजी थोरो रुमाल जे मथे कयईं, सतगुरु ॾिसी करे चवण लॻा जीत बि निकिरनि पिया ॿाहिरि नंढा नंढा। सतगुरुनि जो अड़े अॼु खां बाद में इन सेवा छॾ, अॼु खां बाद में गागर न भरजां। सतगुरुनि खे तके करे हथ जोड़े चयईं साईं ठीकु आहे न भरींदसि। साईं सेवा ॾिनी कंहिं ॾियण वारो बि तूं खसण वारो बि तूं, भले भले खस मूंखों, पर हिकिड़ी बेनती आहे, अहिड़ी बेनती कमाल कयईं सतगुरु जी हिकु त मुंहिंजी इहा ख़ुशी आहे जेका सेवा गुरु अमरदास पातशाह कई उहा सेवा मुंहिंजे पल्ले पई, पर दाता जेतिरा ॾींहं सेवा आऊं छॾींदसि न मुंहिंजो नेम रुकिजी वेंदो, पर जंहिंमें थोरो बि विथी अचे थी गैप अचे थो न दाता उन मां प्यार ख़तम थी वेंदो आहे। बसि कृपा कयो मूंखां इहा सेवा न खसो, मुंहिंजी विथी न अचे नेम न टुटे। पर ॿी बेनती आहे जेके जीत मुंहिंजे मथे में पैदा थी विया आहिनि, रोटी रोज़ी उन्हनि खे मुंहिंजे मथे में मिले थी, बसि जे इलाज कंदमि इहे मरंदा त हिननि जो पाप बि मूं ते चढ़ंदो। हीअ बेनती ॿुधी सतगुरु चयो अरे मियां तोखे पंहिंजी परवाह न आहे, तोखे उन्हनि जीतनि जी परवाह आहे, तूं इलाज करा छॾ नी खे। सतगुरु खे रोई करे चई ए दाता हे आऊं त सोचियसि ही ज़ख्म त परे जी ॻाल्हि आहे, ही नंढड़ी ॻाल्हि आहे, जे ज़िंदगी में मौत बि अची वञे न त तॾहिं बि आऊं सेवा कोन छॾाऊं न तुंहिंजी, ही त ज़ख्म त नंढी ॻाल्हि। सतगुरु इहो ॿुधी एॾो ख़ुशि थिया, वरी बि चई दाता बसि मुंहिंजे अंदरि जेके जीत रहंदा, इन्हनि जी रोज़ी रोटी बंदि थींदी, इहे मरंदा त दाता इन्हनि जो पाप मूं ते लॻंदो। सतगुरु तके करे राज़ी थी करे सेवा ते चई ॾिनो अरे भाई मियां तूं धन आई, तुंहिंजी सेवा बि धन आहे, असीं तो ते राज़ी थिया आहियूं, विच संगत में तोखे वर ॾियूं था, तूं बसि पंहिंजे मथे जो इलाज करा, बसि तोखे भाव आहे न कि इन्हनि जो पाप मुंहिंजे मथे ते न चढ़े, चलो असीं वर ॾियूं था विच संगत में, तूं इलाज करा। इलाज कंदे दौरान जेके जीत तुंहिंजे मथे में आहिनि इहे मरंदा वेंदा, इलाज जे दौरान वो गुरु नानक जी सिखी जे सदके सभ जा सभ मुक्त थी वेंदा, सभ जा सभ। इन्हनि जीतन जो कोई भाग न हो, नसीब न हो,
पर तोजी सेवा सदके और गुरु नानक जे घर जे सदके असी वरता देऊं लेकिन तुझे मथे में जीत रहन दा तू इलाज करा गुरु नानक जी सिखी जे सदके सेवा जे सदके ये सब जा सब मुक्त थी वेंदा सेवा जे सदके भाई मीए जी बचन बुधो रोई करे चई ए दाता ये तो जीतन जा भाग भला करे मीहे ते भी एड़ी कृपा कर सदगुरु मुस्कुराए करे चल अरे मियां तो जे सदके दा ये जीत तरन पिया सतगुरु वरी मौज में चल अरे मीहा चलो असी तोखे भी वर देऊं दा तो जी सेवा जे सदके अज असां जो एड़ो मन मन्यो आ तोते एड़ी खुशी मिली आ असां के तो जी सेवा दिसी करे चलो तुझी जेके पिछली पीड़ा गुजरी वयूं सब जू सब मुक्त कयूं से और ईंदड़ पीढ़ियों जेके रहंदी दुनिया अंदर सब जू सब गुरु नानक जे घर जू सेवा कंदियूं असी वरता देऊं सतगुरु एडो राजी थी करे बख्शिश कई भाई मीहो वरी रोई दिनो ए दाता धन आई तू गुरु ये गुरु नानक जो घर बख्शिशन जो घर ये सेवा जेके कोई करे तो बियो न असां के तो कोई कोई भरलो बुरो भी चई छरदा दरबार में असी दरबार छड़े दींदा आहियूं छड़े यार इज्जती कोन दा करन बस सिर्फ सोचो नुकसान केंजो आ सेवा छड़ियों दा पिया नुकसान केंजो आ सतगुरु तो बार बार गले दा लगाए न प्यार करन दा सेवा जी आस गुरु को रखो जरे गुरु दात बख्शी न गुरु रहमत कई कृपा कई न बेड़ा पार थी वेंदा तरे करे गुरु साहब लिखंदा वे शब्द सेवा जे लाए कि सतगुरु की सेवा सफल है जेको करे